अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था टंडो मोहम्मद ख़ान खां। टंडो मोहम्मद ख़ान में जिस्कम चेयरमैन जे घर ते चढ़ाई ऐं सिंध जे न्याणियुनि खे गिरफ़्तार करे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ 3 ॾींहं जिस्कम जे ज़िले सदर ज़हूर हालेपोटो, जावेद हालेपोटो, ज़ोहेब जमाली, फुरान बुरड़ो, गुलशेर कुलाची ऐं ॿिनि जी अॻुवाणी में म्यूनिसिपल कमेटी गेट साम्हूं अलामती बुख हड़ताल करे एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते जीए सिंध मुआज़ ज़िला टंडो मोहम्मद ख़ान जे अॻुवाण ज़ाहिद हुसैन जिस्काणी, नाइब सदर अयूब कोरेजो, इतला सेक्रेटरी मंगो कुमार, जिसाफ अॻुवाण राजा कोलाची, राफ़े पंवर ऐं ॿिया जीए सिंध मुआज़ अॻुवाण वफ़द जी सूरत में बुख हड़ताल वारी कैंप ते पहुची यकजहती जो इज़हार कंदे चयो त असां जिस्कम सां हर मुआज़ ते गॾु आहियूं ऐं उन वाक़िए जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं उन मौक़े ते अलामती बुख हड़ताल कैंप ते मौजूदु अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची पुलिस बिना जवाब जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते चढ़ाई करे न्याणी हिरा कुरैशी ऐं संदसि 4 साला न्याणी बिस्मा समेत 8 घर भातियुनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे ऐं घर भातियुनि जी गुमशुदगी ख़िलाफ़ समूरी सिंध जे एहतजाज खां पोइ न्याणियुनि खे छॾियो वियो आहे ऐं ॿिया अञा ताईं लापता बणियल आहिनि। उन्हनि वधीक चयो त सनान खान कुरैशी जे घर मथां चढ़ाई करे जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं हीअ अफ़सोसनाक अमल आहे। घर भातियुनि खे कहिड़े क़ानून तहत गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। हिननि चयो त जिस्कम पुरअमन हिकु सिंध में हिकु सियासी पार्टी आहे। शहीद बशीर खान कुरैशी हमेशह सिंध में अमन जो पैगाम ॾिनो आहे, पर अॼु जे करे पुलिस जी कयल कार्रवाई हिकु अफ़सोस वारो अमल आहे। अॻुवाणनि मुतालबो कंदे चयो त गुम कयल सनान खान कुरैशी जे घर भातियुनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतजाज कयो वेंदो। ऐं बुख हड़ताल कैंप ते वेठल क़ौम परस्त अॻुवाणनि वटि मौज़ूद शख़्सियत मीर इमरान टालपुर पहुची अलामती बुख हड़ताल कैंप ते वेठल अॻुवाणनि खे जूस पियारे बुख हड़ताल ख़त्म कराई।